اللہ جی نعمتوں جو انعام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم، الحمد للہ رب العالمین، الصلاۃ والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین، وصلی اللہ علی محمد وآلہ الطیبین الطاہرین، اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی القرآن المجید والفرقان الحمید، وقال الحق، بسم اللہ الرحمن الرحیم، شہر رمضان الذی انزل فیہ القرآن۔ ناظرین اکرام، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ ناظرین، ہی ماہ مبارک رمضان جے ہن پروگرام فضائل رمضان میں اساں تاں جے خدمت میں ہر روز ایک نئے موضوع ساں حاضر تھیندا آहियूं۔ اج ہن ماہ فضیلت، ماہ سیام ऐं माह रहमत बरकत मग़फ़िरत जे हिन प्रोग्राम में असां रमज़ान ऐं क़ुरान जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त रमज़ान में क़ुरान नाज़िल थियो ऐं रमज़ान में क़ुरान पढ़ण जी केतिरी अज़मत ऐं केतिरी फ़ज़ीलत आहे उन जे बारे में ॻाल्हाईंदा हलंदासीं। त नाज़रीन, ही जेको महीनो ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि खे हिकु तोहफ़ो करे ॾिनो आहे त जीअं मुंहिंजा बंदा हिन महीने खां इस्तिफ़ादो वठनि, छो जो जेके ॿिया महीना बंदनि खे मिलिया आहिनि उन्हनि महीननि में एॾी बरकत, एॾी रहमत, एॾी मग़फ़िरत नाहे एतिरी रहमत, मग़फ़िरत ऐं बरकत हिन महीने में आहे। छो जो ख़ुदावंद आलम हिन महीने खे पंहिंजे नाले सां मनसूब करे छॾियो आहे त हीउ महीनो शहरुल्लाह आहे। शहर याने महीनो, शहरुल्लाह याने अल्लाह जो महीनो आहे। जहिड़े तरीक़े सां परवरदिगार आलम पंहिंजे घर खाना काबा खे बैतुल्लाह जो लक़ब ॾिनो आहे, त याने हीउ बैत अल्लाह जो आहे, बैत घर अल्लाह जो आहे। अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम हिन माह मुबारक रमज़ान खे शहरुल्लाह सॾाए थो, याने हीउ मूं अल्लाह जो महीनो आहे। त नाज़रीन, जंहिं महीने खे परवरदिगार आलम पाण सां मनसूब करे थो त उन महीने जी अज़मत ऐं फ़ज़ीलत बि एॾी बुलंद आहे। जंहिं तरीक़े सां ख़ुतबा शाबानिया में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इरशाद फ़रमाइनि था त ऐं मुस्लमानो, तव्हां वटि हिकु अहिड़ो महीनो महिमान बणिजी करे अचे थो जंहिं महीने जूं रातूं ॿियनि महीननि जे रातनि खां अफ़ज़ल आहिनि, जंहिं महीने जा ॾींहं ॿियनि महीननि जे ॾींहंनि खां अफ़ज़ल आहिनि, जंहिं महीने जा वक़्त ऐं उन जूं घड़ियूं ॿियनि महीननि जे घड़ियुनि खां अफ़ज़ल आहिनि। त नाज़रीन, उन वक़्तु रसूल ख़ुदा शाबानिया ख़ुतबे में शाबान जे बारे में ख़ुतबो ॾियनि हा न, रमज़ान जे बारे में छो? अञा रमज़ान आयो ई कोन्हे, पर ॾिसंदा हलूं त पहिरियां उन शइ जी तारुफ़ कराई वेंदी आहे जेका अहमियत रखंदड़ शइ हूंदी आहे, जंहिंजी फ़ज़ीलत वधीक हूंदी आहे। पर ॾिसूं था त माह मुबारक रमज़ान खे ख़ुदि ख़ुदावंद आलम हिन खे लक़ब ई पंहिंजो ॾेई छॾियो आहे त हीउ महीनो ई मुंहिंजो आहे, हीउ शहरुल्लाह आहे। इन ई वजह सां असांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा शाबानिया ख़ुतबे में माह मुबारक रमज़ान जूं ख़ुशूसियतूं ॿुधाइनि था त ऐं मुसलमानो, हिन माह मुबारक रमज़ान में पाण खे ख़ुदावंद आलम जे साम्हूं गिराओ ज़ारी जे ज़रिए ख़ुदा खे राज़ी कयो ऐं ख़ुदा खां इहा दुआ घुरो तव्हांखे ख़ुदा हिन माह जा रोज़ा रखण जी तौफ़ीक़ इनायत करे ऐं हिन माह में कलाम पाक जी तिलावत करण जी बि तौफ़ीक़ इनायत करे। छो जो हिन माह मुबारक रमज़ान में अगरि ॾिसंदा हलूं त अगरि हिकिड़ी आयत पढ़ूं त उन आयत पढ़ण जो ॿियनि महीननि में ख़त्म क़ुरान जेतिरो सवाबु थो मिले। अगरि हिन महीने में हिकिड़ी आयत जी तिलावत असां कयूं था त ख़त्म क़ुरान जो सवाबु थो मिले। अञा ॿियनि रवायतुनि में ॿुधायो थो वञे त हिकिड़ी आयत बि न, बल्कि तव्हां अगरि हिकु लफ़्ज़ पढ़ो तॾहिं बि पूरे क़ुरान जे पढ़ण जो सवाबु मिलंदो। वरी ॿी रवायत जेका मिले थी उहा ॿुधाए थी, अगरि तव्हां हिकिड़ो अखर बि पढ़ंदो, हिकु हर्फ़ बि पढ़ंदो क़ुरान जो, अगरि हिन माह मुबारक रमज़ान में, उन जी एतिरी फ़ज़ीलत आहे ॼण तव्हां उन मुबारक महीने में क़ुरान जो ख़त्मु पूरो कयो आहे। त नाज़रीन, ही माह मुबारक रमज़ान जंहिंमें क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां नाज़िल थिए थो ऐं ख़ुदा जो नूरानी कलाम आहे क़ुरान। ही नूरानी कलाम खे जॾहिं कोई इंसान पंहिंजे ज़बान ते आणे थो त उन नूरानी कलाम जो नूर उन इंसान जे दिलि ऐं क़ल्ब में वञे थो
ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम जहिड़े तरीक़े सां हर नबी खे मौजज़ो अता कयो उन दौर जो, जहिड़े तरीक़े सां त मूसा अलैहिस्सलाम खे ख़ुदावंद आलम उन दौर में जादू आम हुयो त जादू जे लिहाज़ खां त मूसा खे असा ॾिनई त जीअं उहो असा जे ज़रिए मौजज़ा ॾेखारे। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दौर में मरीज़नि खे शिफ़ायाबी ॾियणु ऐं मुर्दनि खे ज़िंदा ॾियण जो मौजज़ो ॾिनो। अहिड़े तरीक़े सां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको मौजज़ो ॾिनो ख़ुदावंद आलम उन दौर जे लिहाज़ खां ॾिनो, छो जो उन दौर में फ़साहत ऐं बलागत शेर व शाइरी आम हुई ऐं उहा उरूज ते पहुतल हुई। त इन जे करे परवरदिगार आलम पंहिंजो अहिड़ो कलाम पंहिंजे हबीब ते नाज़िल कयो, अहिड़ो क़ुरान जंहिंजो मिसल ऐं जंहिंजे हिकु आयत जो मिसाल बि केर बि इंसानु पेश न करे सघियो आहे, छो जो हीउ ख़ुदावंद आलम जी तरफ़ां मोहम्मद मुस्तफ़ा खे मिलियल मौजज़ो आहे। उन क़ुरान में इंसाननि जी सआदत, इंसाननि जी कामयाबी ऐं ख़ुशबख़्ती जी नवीद ॾिनल आहे। क़ुरान मजीद जे फ़ज़ीलतनि लाइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ही फ़रमान ई काफ़ी आहे त अगरि क़ुरान जे फ़ज़ीलतनि खे असां ॾिसणु चाहियूं था त पैगम्बर अकरम जे हिन फ़रमान खे बिहारुल अनवार जे जिल्द नंबर 99 बाब नंबर 1 में ॾिसंदा हलूं त पैगम्बर अकरम क़ुरान जी फ़ज़ीलत जे बारे में छा था फ़रमाइनि था फ़ज़लुल क़ुरआनी अला साइरिल कलामी का फ़ज़लिल्लाहि अला ख़ल्क़िही। त नाज़रीन रहमत लिल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन हदीस में छा था इरशाद फ़रमाइनि त क़ुरान मजीद खे हर कलाम ते उहा ई फ़ज़ीलत आहे। कहिड़ी फ़ज़ीलत आहे? जेका फ़ज़ीलत ख़ुदावंद आलम ख़ुदावंद सुब्हानहू व तआला खे पंहिंजे मख़लूक़ ते हासिलु आहे। नाज़रीन ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम ख़लक़ण वारो आहे ऐं मख़लूक़ ख़ुदा जी ख़लक़ थियल आहे। त अहिड़े तरीक़े सां रसूल ख़ुदा हिन हदीस में इहो साबित करणु था चाहिनि त क़ुरान मजीद हिकु अहिड़ो कलाम आहे जो उहो कलाम हर कलाम ते अहिड़ी तरह फ़ज़ीलत रखे थो जहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम पंहिंजे मख़लूक़ ते ख़ालिक़ हुजण जे लिहाज़ खां फ़ज़ीलत रखे थो। ॿी जाइ ते बिहारुल अनवार जे जिल्द नंबर 99 बाब नंबर 1 में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था त क़ुरान अहिड़ी दौलत आहे जंहिं खां बेनियाज़ी मुमकिन आहे। अहिड़ी दौलत आहे जो इंसानु केर बि नथो चई सघे त मूंखे इन जी ज़रूरत न आहे। हर कंहिं खे क़ुरान पाक जे इन दौलत जी ज़रूरत आहे ऐं उन जे मिलण खां बाद में का बि तंगदस्ती ऐं फ़क़्र न आहे। त नाज़रीन हिते पैगम्बर अकरम असांखे कहिड़ी ॻाल्हि सम्झाइणु चाहिनि था? रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहो ई ॿुधाइणु चाहिनि था त क़ुरान हिकु अहिड़ी दौलत आहे जंहिं खां तव्हां बेनियाज़ नथा रही सघो ऐं अगरि तव्हां कलाम पाक खे हासिलु करे विया हो, उनखे तव्हां ॼाणे विया हो त उन खां बाद में तव्हां ते न तंगदस्ती अची थी सघे न तव्हां ते फ़क़्र अची थो सघे। नाज़रीन जेका असां वटि ही ख़ुदावंद आलम तरफ़ां हिकु हादी मौजूदु आहे, छो जो ख़ुदा रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रहलत वक़्तु इहो ई फ़रमाया विया हुआ त मां पाण खां बाद में तव्हां मुस्लमाननि वटि ॿ गिराकदड़ शयूं छॾे थो वञा, हिकु मुंहिंजो क़ुरान आहे त ॿी मुंहिंजी अहल बैत आहे। त रसूल ख़ुदा इहो बि इरशाद फ़रमायो जेकॾहिं तव्हां इन सां विचड़ियल रहेव, इन्हनि सां चिंबड़ियल रहेव त तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदा। अगरि तव्हां इन्हनि खे छॾे ॾिनव त तव्हां गुमराह थी वेंदा। त नाज़रीन इन मां ख़बर थी पए त क़ुरान असां लाइ हादी आहे, असांखे हिदायत थो करे। क़ुरान जी तिलावत जी बि वधीक अज़मत आहे, छो जो हीअ हादी आहे। हिन में असां जॾहिं गौर व फ़िक्र करे हिन जे तर्जुमे ऐं तफ़सीर खे पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवंदी त क़ुरान मजीद असांजे लाइ कंहिं तरीक़े सां हादी आहे ऐं तिलावत करण जी हिन जी केतिरी फ़ज़ीलत आहे। ॾिसंदा हलूं त इन तिलावत जी फ़ज़ीलत खे त इहा केॾी त ख़ुशकिस्मती आहे जो इंसानु पंहिंजे ज़बान ते क़ुरान मजीद जे कलमात खे जारी कंदो आहे ऐं उन्हनि ई कलमात में वरी उहो इंसानु गौर फ़िक्र कंदो रहे। इन अमल खे 4 चंड उन वक़्तु लॻंदा जॾहिं क़ुरान मजीद खे पंहिंजे बहार मौसम याने माह मुबारक रमज़ान में इंसानु पढ़ंदो त इंसान खे इन वधीक अजुर सवाबु मिलंदो। नाज़रीन जहिड़े तरीक़े सां असांखे हदीसनि में मिले थो त हर शइ लाइ हिकु बहार हूंदी आहे ऐं क़ुरान पाक जे लाइ बहार माह मुबारक रमज़ान आहे, छो जो माह रमज़ान में क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत जी तिलावत करणु ॼण त
पूरे क़ुरान जे ख़त्मे जेतिरो सवाबु आहे। इन जे करे ही माही मुबारक रमज़ान क़ुरान मजीद जी बहार मशहूरु कई वेंदी आहे। ख़ुदावंद आलम सूरह मुज़म्मिल में इरशाद फ़रमाए थो त फ़क़रउ मा तयस्सर मिनल क़ुरआनी। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम सूरह मुज़म्मिल में छा थो इरशाद फ़रमाइणु चाहे त तव्हां जेतिरो बि आसानी सां क़ुरान मजीद पढ़ी सघो था ओतिरो पढ़ो। परवरदिगार आलम पंहिंजे बंदनि खे इहो थो फ़रमाए जेतिरो आसानी सां थी सघे त इन क़ुरान खे तव्हां पढ़ो। वरी ॿी जाइ ते रब्बुल इज़्ज़त इरशाद थो फ़रमाए त वरतिल क़ुरआन तरतीला। छा थो इरशाद फ़रमाए त वरतिल क़ुरआन तरतीला, ऐं क़ुरान मजीद खे आहिस्ता आहिस्ता पढ़ो। जीअं अगरि कोई इंसान ॾिसूं था अॼु जे मुआशरे में अगरि कोई इंसान ख़तमा पढ़ाईंदा आहिनि या कहिड़े तरीक़े सां बि क़ुरान जो ख़त्मो घर में कंदा आहिनि त जल्दी जल्दी सां उनखे ख़तमु करण जी कोशिशि कंदा आहिनि। पर जॾहिं त ख़ुदावंद आलम क़ुरान में ख़ुदि हुकुम थो ॾिए त तव्हांखे क़ुरान अगरि पढ़णो आहे त उनखे तव्हां आहिस्ता आहिस्ता पढ़ो त जी तव्हांखे उनजो हक़ीक़ी अजर सवाबु हासिलु थी वञे। ॾिसंदा हलूं त असांजो पैगम्बर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत कलाम पाक जे बारे में उन जे बरकतनि खां आगाह कंदे फ़रमाइनि था। तफ़सीर कौसर जिल्द नंबर 1 में हज़रत अबू ज़र खे मुखातिब थी करे फ़रमाइनि था त या अबा ज़र अलैक बितिलावतिल क़ुरआनी व ज़करल्लाहु कसीरन फ़इन्नहु ज़िक्रुन लक फ़िस समाई व नूरुन लक फ़िल अर्ज़ी। त हज़रत अबू ज़र खे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिब थी करे इहो इरशाद फ़रमाइनि था त ऐं अबू ज़र क़ुरान मजीद जी तिलावत ऐं अलाह जो घणो ज़िक्र कंदा कयो। त रसूल पंहिंजे साहबनि खे ईअं नसीहतूं करे थो ऐं उन्हनि खे ईअं ई हुकुम ॾिए थो त तव्हां तिलावत कलाम पाक ऐं अलाह जो ज़िक्र घणे मां घणो कंदा करियो, छो जो इहो अमल तव्हांखे आसमान में शोहरत ॾींदो। कहिड़े तरीक़े सां शोहरत ॾींदो? जहिड़े तरीक़े सां ज़मीन वारनि जे लाइ आसमान ते सितारा चमकंदा आहिनि, ईअं ई तिलावत कलाम पाक करण वारो इंसानु आसमान वारनि लाइ ज़मीन ते ईअं चमकंदो आहे। त नाज़रीन, हिते रसूल ख़ुदा इहो था फ़रमाइनि त इहो अमल अगरि तव्हां कंदो, ख़ुदावंद आलम जो ज़िक्र कंदो ऐं कलाम पाक जी तिलावत कंदो त तव्हां आसमान में शोहरत ऐं ज़मीन में तव्हांखे नूरानियत हासिलु थींदी। यानी जॾहिं तव्हां ज़मीन ते सितारनि वांगुरु टमकंदव त तव्हां आसमान वारनि लाइ मशहूरु थी वेंदो त ज़मीन ते ही छा जी रोशनी आहे। त उन्हनि खे ॿुधाए वेंदो त ही उहे माण्हू आहिनि जेके तिलावत कलाम पाक करण वारा आहिनि, जेके जिन्हनि जा चहिरा सितारनि वांगुरु चमकनि था पिया। त नाज़रीन, ॾिसनि था हलूं तफ़सीर कौसर में हिकिड़ी असांखे ॿी हदीस मिले थी त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त तव्हां क़ुरान मजीद जी तिलावत ज़रूरु कंदा करियो। यानी मौला हुकुम था ॾियनि ऐं इहो तलक़ीन था कनि त तव्हां ज़रूरु क़ुरान पाक जी तिलावत कंदा करियो। छो तिलावत कयूं? छो जो जन्नत जा दर्जा क़ुरानी आयात जे बराबरि आहिनि। यानी जेतिरियूं तव्हां आयतूं पढ़ंदा ओतिरा दर्जा तव्हांखे जन्नत जा मिलंदा वेंदा। जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो त क़ुरान जी तिलावत करण वारे खे चयो वेंदो त क़ुरान पढ़ंदो वञे। जॾहिं हू इंसानु क़ुरान पढ़ंदो त पंहिंजे दर्जात में बुलंदी खे ॾिसंदो। जेतिरियूं आयतूं पढ़ंदो त ओतिरा उनजा दर्जात बुलंद कया वेंदा। जॾहिं हिकु आयत खे पढ़ंदो त उनजो हिकु दर्जो बुलंद थींदो। अहिड़े तरीक़े सां जेतिरियूं आयतूं उहो इंसानु पढ़ंदो त इन हदीस में ॿुधायो थो वञे त उन इंसान लाइ जन्नत में ओतिरा दर्जा बुलंद थींदा। त नाज़रीन, कलाम पाक जी एॾी अज़मत ऐं एॾियूं हदीसूं इन तिलावत जे बारे में नक़ल थियल आहिनि। पर ॾिसंदा हलूं त अगरि माह मुबारक रमज़ान में उन ई क़ुरान खे खणी करे इंसानु पढ़े, जीअं रमज़ान में हर हिकु अमल जो ॿीणो सवाबु थी थो वञे त क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत पढ़ण जो पूरे क़ुरान जे पढ़ण जेतिरो सवाबु थी थो वञे। हाणे तालीम क़ुरान जे बारे में असां ॾिसंदा हलूं त क़ुरान जी जेका तालीम आहे उहा छा आहे। क़ुरान मजीद जी तालीम हासिलु करण जे लाइ हदीसूं जेके मिलनि थियूं असांखे त उहे हदीसूं ॿुधाइनि थियूं त बहितरीन मां बहितरीन तामां उहो इंसानु आहे जेको क़ुरान जी तालीम पाण बि हासिलु करे ऐं ॿियनि खे बि सेखारे। यानी रसूल ख़ुदा जी हदीस में असांखे इहो थो मिले त बहितरीन इंसानु केरु आहे? उहो आहे जेको क़ुरान जी तालीमात पाण बि हासिलु करे थो ऐं ॿियनि खे बि ॾिए थो।
त नाज़रीन, क़ुर मजीद जी तालीमात हासिल करण हिकु बहितरीनु अमल आहे। ख़ासि तौरु माहे मुबारक रमज़ान में इन अमल जी क़दुरु क़ीमत में इज़ाफ़ो थी थो वञे। आइमा मासूमीन इन अमल जी वॾी ताक़ीद बि फ़रमाई आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम तफ़सीर कौसर जी जिल्द नंबर 1 में इरशाद फ़रमाइनि था, मौला छा था इरशाद फ़रमाइनि त तअलमुल क़ुरआन फ़इन्नहु अहसनुल हदीस व तक़फ़हु फ़ीही फ़इन्न रबीउल क़ुलूबि वस्तस्फ़िउ बिनूरिही फ़इन्नहु शिफ़ाअ सुदूरि व अहसनु तिलावतिही फ़इन्नहु अनफ़उल क़िसस। त हिते इमाम हदीस खे कीअं था बयानु कनि ऐं हदीस छाजे लाइ बयानु था कनि, हदीस में छा बयानु था कनि, ॾिसंदा हलूं त नाज़रीन मौला फ़रमाइनि था त क़ुर जो इल्मु हासिलु कयो। जेके बि हदीसूं असां हिन महिल ताईं पढ़ियूं आहिनि ऐं ॿुधियूं आहिनि, उन्हनि में असांखे इहो ई हुकुम ॾिनो थो वञे तव्हां कलाम पाक खे इल्म खे हासिलु कयो ऐं उनखे पढ़ो बि सही। छो हासिलु कयूं ऐं छो इन कलाम पाक खे पढ़ूं, छो जो इहो बहितरीनु कलाम आहे, इहो ख़ुदावंद आलम जो कलाम आहे। इन में गौर फ़िक्र कयो। गौर फ़िक्र छा लाइ कयूं, छो त इहो दिलनि जी बहार आहे। इन जे नूर खां शिफ़ा हासिलु कयो, छो जो क़ुर में रखियल ई इंसाननि जे लाइ शिफ़ा आहे। ऐं ही सीने में जेके लुकियल बीमारियूं आहिनि उन्हनि लाइ क़ुर पाक शिफ़ा आहे। त नाज़रीन अॻिते इमाम फ़रमाईंदो थो हले त इन जी सुहिणे नमूने सां तिलावत कयो। ईअं तव्हां जल्दी जल्दी में लफ़्ज़ खाईंदा वञो, तिलावत कंदा वञो, न, बल्कि क़ुर जी तव्हां सुहिणे नमूने सां तिलावत कयो। उन जा वाक़िया ॿियनि सभिनी वाक़िअनि खां वधीक फ़ाइदेमंद आहिनि, छो जो ख़ुदावंद आलम क़ुर मजीद में जेके गुज़िश्ता नबियनि जा क़िस्सा ऐं वाक़िया बयानु कया आहिनि, जंहिंमें इंसाननि लाइ इबरत आहे, जिन्हनि में इंसान लाइ हिकु दर्स रखियलु आहे, त उहे फ़ाइदा मौला फ़रमाइनि था त उहे जेके वाक़िया आहिनि इन्हनि वाक़िअनि में इंसाननि लाइ फ़ाइदा रखियलु आहिनि। जेको बि इंसान कलाम पाक जी तिलावत करे थो त उनखे उन जा फ़ाइदा मिलनि था। अगरि कोई वाक़ियो थो पढ़े त उन मां नसीहत मिले थी, उन मां उनखे दर्स ऐं इबरत हासिलु थी थिए। वरी ॾिसंदा हलूं त जेको तिलावत असां कलाम पाक जी कयूं था उन में गौर फ़िक्र करण जी बि केतिरी अहमियत आहे। छा सिर्फ़ु ज़ाहिरन असां कलाम पाक जी अरबी खे पढ़ंदा हलूं या सिर्फ़ु तर्जुमे खे, या उन ते गौर फ़िक्र बि कयूं ऐं उन जे तफ़सीर खे बि पढ़ूं। त नाज़रीन असां जो इहो अक़ीदो आहे त क़ुर मजीद जी तिलावत ऐं उन में तदब्बुर यानी गौर फ़िक्र करणु बहितरीनु इबादत में शामिलु आहे, छो जो क़ुर हकीम में तदब्बुर करणु नेक आमाल जो सबबु बणिजे थो। क़ुर में तदब्बुर उन जी तिलावत ऐं माना ऐं मतालिब खे गहराई सां पढ़णु ऐं क़ुर मजीद ते अमल करण जो मुक़दमो क़रार पाइजे थो। तॾहिं क़ुर खे असां जॾहिं गौर फ़िक्र सां पढ़ंदासीं, उन जे तर्जुमे ते उन जे गहराई ते निगाह विझंदासीं त असांखे ख़बर पवंदी त परवरदिगार आलम हिन कलाम में असांजे लाइ कहिड़ो पैगाम मोकिलियो आहे, असांजे लाइ कहिड़ो दर्स हयात मोकिलियो अथसि जंहिं ते असां अमल करे पंहिंजी ज़िंदगी खे सुधारे सघूं था। जंहिं तरीक़े सां ॾिसंदा हलूं त सूरह मुहम्मद जी आयत नंबर 24 में परवरदिगार आलम इरशाद फ़रमाए रहियो आहे त अफ़ला यतदब्बरूनल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अफ़क़ालुहा। त नाज़रीन परवरदिगार आलम हिते छा थो इरशाद फ़रमाए, रब्बुल इज़्ज़त फ़रमाए थो छा हू क़ुर मजीद में तदब्बुर नथा कनि या उन्हनि जे दिलनि ते ताला लॻल आहिनि। यानी परवरदिगार आलम इहो थो चवे त इन्हनि इंसाननि खे कलाम पाक में गौर फ़िक्र करणु खपे त जीअं उन्हनि इंसाननि जा दिल जा दरवाज़ा खुलंदा वञनि त उहे क़ुर खे सही तरीक़े सां सम्झी सघनि। ॿी जाइ ते सूरह कमर जी आयत नंबर 17 में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फ़रमाए थो त वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्रि फ़हल मिन मुदक्किर। त यानी परवरदिगार आलम हिते छा थो फ़रमाए त बेतहक़ीक़ असां क़ुर मजीद खे नसीहत जे लाइ आसान बणायो त जीअं माण्हू हिन खां नसीहत हासिलु कनि। ख़ुदावंद आलम कलाम पाक खे आसान बणायो छाजे लाइ, त पोइ छा को अहिड़ो आहे जेको नसीहत हासिलु करे। यानी परवरदिगार आलम नाज़रीन कराम हिन आयत करीमा में इहो थो ॿुधाए त मां हिन क़ुर पाक खे आसान अरबी में नाज़िल कयो आहे त जीअं माण्हू हिन खां नसीहत हासिलु करे सघनि ऐं हिन खां दर्स वठी सघनि।
वरी ख़ुदावंद आलम सवाल थो पुछे, छा अहिड़ो को इंसानु आहे जेको हिन खां नसीहत हासिल करे? छो जो मां हिन कलाम खे आसान तरीक़े सां मोकिलियो आहे। क़ुर मजीद जी तिलावत करण वारे जे सभ खां जेका अहम ज़िम्मेवारी क़ुर मजीद जे मज़ामीन उन जे अहकाम में गौर फ़िक्र करणु आहे। यादि रहे त फ़क़ति क़ुर मजीद जे तिलावत सां मक़ासिद खे हासिल नथो करे सघिजे ऐं न उन जे क़ुर जे बार बार ताक़ीद कई वई आहे असांखे त तव्हां क़ुर में गौर फ़िक्र कयो ऐं क़ुर जे बारे में जेके बि असांखे मक़ासिद ॿुधाया विया आहिनि उन्हनि ते गौर फ़िक्र कयूं त ख़ुदावंद आलम उन्हनि में असांजे लाइ कहिड़ियूं नसीहतूं बयानु कयूं आहिनि। सूरह स्वाद जी आयत नंबर 29 में इरशाद बारी ताला आहे त किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुन लियदब्बरु आयातिही वलियतज़क्कर उलुल अलबाब। त नाज़रीन, परवरदिगार आलम हिन कलाम पाक जी हिन आया शरीफ़ा में, हिन आया करीमा में छा थो फरमाए थो त हीउ हिकु बरकतनि वारो किताबु आहे। जंहिं तरह असां चवंदा आहियूं त हीउ माह मुबारक रमज़ान बरकतनि वारो महीनो आहे, अहिड़ी तरह ख़ुदावंद आलम पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमाए थो त हीउ जेको क़ुर मजीद आहे इहो बरकतनि वारो किताबु आहे जंहिंखे असां अव्हां जी तरफ़ नाज़िल कयो आहे त माण्हू उन जी आयात में गौर फ़िक्र कनि ऐं साहिबाने अक़ल कुझु नसीहतूं हासिल करे सघनि। त नाज़रीन, हीउ बरकतनि वारो क़ुर असां वटि छा लाइ आयो आहे त जीअं असां हिन में गौर फ़िक्र करे पंहिंजे लाइ नसीहत हासिल कयूं ऐं हिन ते केरु नसीहत हासिल कंदो, उहे ई नसीहत हासिल कंदा जेके इंसान अक़ल वारा आहिनि, जेके गौर फ़िक्र करण वारा आहिनि। अहिड़े तरीक़े सां मौला काइनात अमीर अलैहिस्सलाम फरमाइनि था त अला ला ख़ैर फ़ी क़िरअतिही ला तदब्बर फ़ीही। मौला अली अलैहिस्सलाम छा था इरशाद फरमाइनि त यादि रखो जंहिं क़ुर जी क़िरात में तदब्बुर न आहे, जंहिं तव्हां क़ुर जी तिलावत कयो था पर उन में गौर फ़िक्र नथा कयो, उन में सोचो नथा त इन आयत में कलाम पाक में ख़ुदा जो कहिड़ो इरादो आहे, ख़ुदा कहिड़ी ॻाल्हि खे वाज़े करणु थो चाहे, तव्हां गौर फ़िक्र नथा कयो, उन जी माना खे नथा सम्झो त उन में का बि भलाई न आहे। यानी पोइ तव्हां क़ुर पाक पढ़ण जो को सवाबु हासिल न आहे कयो जॾहिं तव्हां उन में गौर फ़िक्र न कयव। त मौला काइनात इन हदीस में इहो साबित करणु था चाहिनि त तव्हां जेसि ताईं कलाम पाक जी तिलावत कयो था उन में तदब्बुर गौर फ़िक्र नथा कयो तेसि ताईं तव्हांखे इन कलाम पाक जो को फ़ाइदो न मिलंदो, न ई तव्हांखे काई भलाई मिलंदी। नाज़रीन, ॾिसंदा हलूं त हाणे क़ुर पाक हिकु वाहिद अहिड़ो किताबु आहे जंहिंखे अगरि असां ॾिसूं त असांजे अखियुनि खे बि सवाबु आहे, अगरि हिन जी असां तिलावत खे ॿुधूं त असांजे कननि खे बि सवाबु थो मिले, अगरि हिन जी तिलावत पढ़ूं त ज़बान खे बि सवाबु थो मिले। त यानी हीउ कलाम पाक अहिड़ो किताबु आहे जंहिंखे ॾिसणु, ॿुधणु ऐं हिन जी तिलावत करण जो बहितरीनु सवाबु ऐं अजर आहे। क़ुर जी तिलावत ऐं उन खे यादि करण खां बहितरीनु छा आहे त माण्हू उन खे ॾिसी करे पढ़े, यादि करण खां बहितरु आहे त माण्हू उन खे ॾिसी करे पढ़े, पर जेका बरकत क़ुर मजीद खे ॾिसी करे तिलावत करण में आहे अहिड़ी बरकत ऐं अहिड़ो सवाबु क़ुर मजीद खे यादि पढ़ण में न आहे। कोई इंसानु यादि करे क़ुर खे पढ़े थो त उन में उन इंसान खे बरकत ऐं एतिरो सवाबु नथो मिले जेतिरो उन इंसान खे ॾिसी करे कलाम पाक सां मिले थो, छो जो ॾिसण सां अखियुनि खे बि सवाबु मिले थो ऐं उन सां गॾोगॾु पढ़ण जो बि सवाबु मिले थो। त नाज़रीन, असां ॾिसंदा आहियूं त आदाब इस्लामी किताब जे जिल्द नंबर 2 में इमाम अली अलैहिस्सलाम खां हदीस नक़ल थियल आहे त फरमाइनि था बल इक़राअतु, छा था फरमाइनि, बल इक़राअतु वंज़ुर फिल मुसहफ़ी फ़हुव अफ़ज़लु अम्मा आलिमत इन नज़र फिल मुसहफ़ी इबादतिन। छा था फरमाइनि इरशाद त क़ुर पाक खे ॾिसी पढ़ंदा करियो, इहो बहितर ऐं अफ़ज़ल आहे। छा खां अफ़ज़ल आहे? यादि पढ़ण खां अफ़ज़ल आहे। तव्हांखे कलाम पाक यादि आहे, तव्हां पढ़ो था, पर उन खां बि अफ़ज़ल तरीन कहिड़ो अमल आहे त तव्हां क़ुर पाक खे ॾिसी करे पढ़ो, वरी ॾिसी करे पढ़ो था, उन खां बि अफ़ज़ल तरीन उहा तिलावत आहे जंहिंमें तव्हां गौर फ़िक्र कयो, जंहिंमें तव्हां उन आयत शरीफ़ा, उन क़ुर पाक जे तर्जुमे ऐं उन जे तफ़सीर खां फ़ाइदो वठो। त हिते
हदीस में असांखे छा थो ॿुधायो वञे त क़ुर पाक खे ॾिसी पढ़ंदा करियो, इहो बहितर ऐं अफ़ज़ल आहे। छा अव्हांखे ख़बर न आहे त क़ुर मजीद जी इबारत खे ॾिसण बि इबादत आहे? त नाज़रीन, मां तव्हांजी ख़िदमत में ॿुधाए चुकी आहियां त कलाम पाक खे ॾिसण बि इबादत आहे। त इन हदीस में असांखे ॿुधाए थो वञे त तव्हां पढ़ंदव, ॾिसी करे तव्हांखे ॾिसण जो अलॻि सवाबु मिलंदो, त तव्हांखे पढ़ण जो अलॻि सवाबु मिलंदो। छो जो ही माह मुबारक रमज़ान क़ुर मजीद जे नुज़ूल जो महीनो आहे ऐं हदीस में जीअं मिले थो त हर शइ जे लाइ बहार आहे ऐं क़ुर जी बहार माह मुबारक रमज़ान आहे। छो जो हिन माह मुबारक रमज़ान में क़ुर पाक जी तिलावत घणी कई थी वञे ऐं अगरि कोई इंसान हिन माह मुबारक रमज़ान में सूरह फ़ातिहा सिर्फ़ु पढ़े थो त ईअं ॿुधाए थो वञे किताबनि में, तारीख़ जे में, त ॼण हुन इंसान क़ुर पाक जा 2 हिसा पढ़िया आहिनि। अगरि सूरह इख़लास यानी सूरह तौहीद पढ़े थो त ॼण हुन इंसान क़ुर पाक जो हिकिड़ो हिसो पढ़ियो आहे। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त मजमल बयान किताब में असांखे हदीस थी मिले त जेको बि इंसान सूरह यासीन खे सिर्फ़ु पढ़े थो त सूरह यासीन जे पढ़ण जो एॾो अजरो सवाबु आहे ॼण हुन इंसान 12 ख़त्म क़ुर कया आहिनि। छो जो सूरह यासीन जी वधीक फ़ज़ीलत आहे। अगरि उन ई सूरह यासीन खे खणी करे असां हिन माह मुबारक रमज़ान में पढ़ूं त अञा हुनजो ॿीणो सवाबु थी वेंदो ऐं उनजो सवाबु वधी वेंदो। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त तफ़सीर फ़ख़्र राज़ी में बयानु थियल आहे त हिकिड़ो शख़्स जेको पंहिंजे जान कुनी आलम में हुयो, उनजो साह कब्ज़ थियण वारो हुयो, त उन वक़्तु सभई जेके उनजा रिश्तेदार आहिनि सभई रोई रहिया हुया त हीउ जेको जान कुनी जे आलम में हुयो शख़्स, उहो ख़ुदावंद आलम जे बारगाह में इल्तिजा थो करे, परवरदिगारा मूंखे एतिरी मोहलत ॾे जो मां पंहिंजे रिश्तेदारनि सां थोरो ॻाल्हायां। त जॾहिं परवरदिगार आलम उनखे मोहलत ॾे थो, हीउ ॻाल्हाए थो ऐं पुछे थो छो था रोयो, त रिश्तेदार चवनि था तव्हांजी हालत खे ॾिसी करे असां रोयूं था, त तव्हां हिन दुनिया मां हाणे वञण वारा आहियो। त उन वक़्तु हीउ शख़्स चवे थो तव्हां मुंहिंजे लाइ न रोयो, छो जो मूंखे यकीन आहे ख़ुदावंद आलम जी रहमत ते। छो रहमत ते यकीन आहे? एतिरे क़दुरु इन जे करे त हू शख़्स चवे थो त मां पंहिंजी ज़िंदगी में कलाम पाक जो ख़त्मो केतिरे दफ़ा अदा कयो आहे। पाण ॿुधाए थो त मां 16,000 दफ़ा इन कलाम पाक जो ख़त्मो पूरो कयो आहे। मूंखे इन कलाम पाक ते यकीन आहे, उम्मीद आहे उन परवरदिगार आलम जी रहमत में त हू ज़रूरु मुंहिंजी शफ़ात रोज़ महशर कंदा। त नाज़रीन, हीउ शख़्स चवे थो अगरि मुंहिंजी ज़िंदगी अञा वधीक ख़ुदावंद आलम रखे हा त मां कलाम पाक अञा वधीक पढ़ा हा। त नाज़रीन, कलाम पाक जे पढ़ण जो एतिरो सवाबु ऐं एतिरो अजर आहे। हीउ असांजो हादी आहे, हिदायत करण वारो आहे। जेतिरे क़दुरु असां हिन खे पढ़ंदासीं, हिन जे ॿुधायल रस्ते ते अमल कंदासीं, ओतिरे क़दुरु हीउ हादी असांजी हिदायत कंदो, असांजी रहबरी कंदो ऐं असांजी शफ़ात बि पिण कंदो। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त हिकिड़ी ॿी रवायत असांखे मिले थी त साद बिन मआन जेको रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हुयो, त जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे जनाज़े में शरीक थिया त उन वक़्तु उन जेका साद बिन मआन जी माउ हुई, उहा पंहिंजे पुट जे क़बर जनाज़े ॾांहुं ॾिसी करे ऐं ईअं चवणु लॻी त ऐं सईद, तोखे मुबारक हुजे, तूं जन्नत में वेंदे। त उन वक़्तु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी माउ ॾांहुं ॾिसी करे इहो इरशाद फ़रमाइनि था त तोखे कीअं ख़बर पई त हीउ साद बिन मआन जन्नत में वेंदो? त उन वक़्तु उहा औरत चवे थी त या रसूल अल्लाह, तव्हां तशरीफ़ खणी आया हो त मूंखे यकीन थी वियो आहे त मुंहिंजो फ़र्ज़ंद जन्नत में वेंदो। हलियो त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त रवायतूं ॿुधाइनि थियूं जॾहिं साद बिन मआन जॾहिं वफ़ात करे वियो त उन वक़्तु रसूल ख़ुदा खे जॾहिं इतला मिली आहे त पैगम्बर अकरम बग़ैर नालैन जे उन जे जनाज़े में शरीक थिया आहिनि, त पैगम्बर खां पुछियो थो वञे त या रसूल अल्लाह, तव्हां एतिरी ज़हमत छो कई साद बिन मआन जे जनाज़े में शिरकत जे लाइ ऐं बग़ैर नालैन जे छो आया आहियो? त उन वक़्तु पैगम्बर अकरम इहो फ़रमायो, छो त हीउ साद जेको हिन दुनिया मां हलियो वियो आहे, इन जे जनाज़े में शरीक थियण लाइ परवरदिगार आलम 70,000 फ़रिश्ता मोकिलिया आहिनि, जेके फ़रिश्ता हिते मौजूदु हुया ऐं मां न पियो चाहियां त मुंहिंजे पेरनि जे ज़रिए सां मुंहिंजूं चपलूं उन्हनि जे परनि ते अचनि, उन्हनि जे पेरनि ते अचनि। इन्हनि जे करे मां
बग़ैर चपल जे आयो आहियां। पुछो त वञे त या रसूल अल्लाह छाजे करे साद बिन मुआन जे एॾो सवाबु अथसि जो उन जे जनाज़े में एतिरा फ़रिश्ता शामिल थिया आहिनि, कहिड़ो अमल अंजाम ॾींदो हुयो? त उन वक़्तु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त साद बिन मुआन खे कलाम पाक क़ुर पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो। उनखे क़ुर पाक पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो, दिलचस्पी हूंदी हुअसि, पर हुनखे क़ुर पढ़णु ईंदो कोन हुयो। हुनखे सिर्फ़ु सूर इख़लास ऐं ॿ नंढियूं सूरतूं ॿ टे नंढियूं सूरतूं यादि हुयूं, हू उन्हनि जी तिलावत कंदो रहंदो हुयो। जिते बि साद बिन मुआन तिजारत ते वेंदो हुयो, सफ़र ते वेंदो, उते सॼो ॾींहुं इन कलाम पाक जो जेके बि सूरतूं नंढियूं यादि हूंदियूं हुअसि उनजी तिलावत कंदो रहंदो हुयो। एतिरे क़दुरु जो साद बिन मुआन खे जेतिरो तिजारत मां फ़ाइदो थींदो हुयो, उन जो अधो अधु माल पंहिंजो राहे खुदा में ॾेई छॾींदो हुयो। यानी तॾहिं को जंग थींदी हुई ग़ज़वा में, उन्हनि मुस्लमाननि खे असलाह वठी ॾींदो हुयो। इन जे बावजूदि बि रसूल ख़ुदा फरमाइनि था त हीउ जेको ख़ुदा जी राह में ॾिए पियो, उन खां वधीक जेको हिन जो अफ़ज़ल तरीन अमल आहे उहो कलाम पाक सां मोहबत ऐं उन जी तिलावत आहे। भले साद बिन मुआन खे क़ुर पाक पढ़णु न पियो अचेसि, पर जेके हुनखे नंढियूं सूरतूं यादि हुयूं, जिते बि वञे पियो उते उन जी तिलावत करे पियो। इन तिलावत करण जी वजह सां ख़ुदावंद आलम साद जे जनाज़े में 70,000 फ़रिश्ता मोकिलिया आहिनि। त नाज़रीन, हिन वाक़े में असांखे इहा ख़बर थी पए त ख़ुदावंद आलम कंहिं इंसान खे जेको अगरि कलाम पाक सां मोहबत रखे थो ऐं उन जी तिलावत शौक़ सां करे थो, त केतिरे क़दुरु ख़ुदावंद आलम उन इंसान ते महिरबानी थिए थो। त नाज़रीन, हीउ माह मुबारक रमज़ान जेको नुज़ूल क़ुर जो महीनो आहे, जेको महीनो क़ुर जो बहार मशहूरु थिए थो, यानी हीउ माह मुबारक रमज़ान क़ुर जी बहार आहे। छो जो हिन माह में क़ुर जी तिलावत कई वेंदी आहे, क़ुर खे हक़ीक़ी नमूने सां पढ़ियो वेंदो आहे। त नाज़रीन, हिन फ़ज़ीलतनि वारे महीने में ख़ुदावंद आलम खां इहा दुआ आहे त परवरदिगार आलम असांखे हक़ीक़ी नमूने सां कलाम पाक जी तिलावत करण जी तौफ़ीक़ इनायत करे। उन सां गॾोगॾु असांखे इन कलाम पाक जे मज़ामिन ते गौर फ़िक्र करण जी तौफ़ीक़ इनायत करे ऐं उन जे तर्जुमे तफ़सीर ते अमल करण जी तौफ़ीक़ इनायत करे। नाज़रीन, परवरदिगार आलम खां इहा दुआ आहे त असांखे माह मुबारक रमज़ान जा जेके बि अमल आहिनि, वाजिबात आहिनि, जेके बि नेकियूं आहिनि, असांखे उहे हासिलु करण जी तौफ़ीक़ इनायत करे। नाज़रीन, असांजो जेको अॼु जो मौज़ू हुयो माह मुबारक रमज़ान में क़ुर जी अहमियत ऐं फ़ज़ीलत, असां उन ते अॼु ॻाल्हायोसीं तव्हांजे साम्हूं। क़ुर जूं आयतूं ऐं हदीसूं मासूमिन जूं ऐं रसूल ख़ुदा जूं पेश कयूंसीं। नाज़रीन, असां हिकु ॿिए मौज़ू सां नेक्स्ट प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।